अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था टंडो मोहम्मद ख़ान खां। सिंध हाई कोर्ट बार जे चूंडनि लाइ वर्क तेज़ थी वियो आहे। जॉइंट सेक्रेटरी जी उम्मीदवार एडवोकेट GM लिगारी पंहिंजो वर्क तेज़ कंदे मीरपुर ख़ास ऐं टंडो अलहयार बार जे दोस्तनि सां मुलाक़ात कई। मौक़े ते मीरपुर ख़ास बार जे सीनियर एडवोकेट ऐं साबिक़ डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज ज़हीरुद्दीन S लिगारी, सीनियर एडवोकेट दोस्त मोहम्मद कोलाची, मीरपुर ख़ास बार जे सदर एडवोकेट शौकत अली रामू, एडवोकेट मसूद अहमद लिगारी, एडवोकेट सिकंदर कोलाची, एडवोकेट तलुक चंद ऐं जॾहिं त डिस्ट्रिक्ट बार टंडो अलहयार जे एडवोकेट मोहम्मद यासीन लिगारी, एडवोकेट मोहम्मद शरीफ सातो, एडवोकेट मुख्तियार अहमद जरवार, एडवोकेट इमरान अली बोज़दार, एडवोकेट अली रज़ा नोतकानी, एडवोकेट अब्दुल अज़ीज़ हकड़ो, एडवोकेट गुलाम नबी हकड़ो, एडवोकेट अनवर अली बिरोही, एडवोकेट मोहम्मद असलम सोलंगी, एडवोकेट माशूक अली रिंद ऐं ॿियनि वकीलनि पारां जॉइंट सेक्रेटरी जे उम्मीदवार एडवोकेट GM लिगारी जी मुकमिल हिमायत जो ऐलान कयो वियो। हुन मौक़े ते जॉइंट सेक्रेटरी जे उम्मीदवार एडवोकेट GM लिगारी ॻाल्हाईंदे चयो त हाई कोर्ट बार जे चूंडनि में दोस्तनि जी हिमायत अफ़ज़ाई सां हिसो वरितो आहे। दोस्तनि जे साथ सां ई कामयाबी माणींदुसि, दोस्त ई मुंहिंजी हिमत आहिनि।